सर कलर आहे हिकिड़ो असां लाइन ते। अस्सलाम वालेकुम, केरु पियो ॻाल्हाए? वालेकुम सलाम, रशीद पियो ॻाल्हायां मोरे खां। जी रशीद, सवाल ॿुधायो, मोराई साहब खां पुछो सवाल। मोराई साहब खां हिकिड़ो सवाल आहे त मोराई साहब, अॼुकल्ह मोरे में हिकिड़ो सोशल मीडिया ते व्हाट्सएप जो ग्रुप ठहियो आहे जंहिंमें इहो पंहिंजो पोस्टिंग हले पई त जेको गवर्नमेंट मेन हाई स्कूल आहे मोरे जो, उन जा जेके कमरा ठहिराया आहिनि उहे ज़िया लंजा साहब ठहिराया आहिनि। साईं, असां त उतां लोकल माण्हू आहियूं, असांखे ख़बर आहे त जेके इहे कमरा ठहिया आहिनि स्कूल जा, उहे तव्हांजी महिनत ऐं जिदोजहद सां ठहिया आहिनि। ही मोरे जा माण्हू छो कूड़ ते हाणे हिरिया आहिनि ऐं छो उन्हनि माण्हुनि खे पिया था पूरियूं पोस्टियूं हलाए ऐं सपोर्ट कनि? अदा मां हिकिड़ी तव्हांखे गुज़ारिश कयां, मुंहिंजा दिलबर, असां पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो। इन स्कूल मां पढ़ियो हुउसि, तंहिंजे करे मूं वर्ल्ड बैंक खां बि इहे क्लास रूम ऐं जंहिंमें सोलर बोर्ड लॻाया ऐं ॿिया जेके पुराणा क्लास रूम आहे ऐं एतबार कंदो वञा, मुंहिंजे ज़हन में प्लैनिंग हुई त पोयां बि बिल्डिंग, पोयां मोरे वारनि खे सम्झंदा ॻाल्हि खे, पोयूं बिल्डिंगूं बि ड्राराए उते बि प्लैनिंग मूं कराई हुई। पर पोइ मां तव्हांखे ॿुधायां त मां हिकिड़े ॾींहुं वियुसि त हिकिड़ो उस्ताद अहिड़ो हेडमास्टर हुयो जेको छाड़तो हुयो सियासी जमात जो या ज़िया लंजार जो। उन मूंसां रवैयो अहिड़ो अख़्तियार कयो जो मुंहिंजो पाण ॻाल्हि इहा त मुंहिंजे पंहिंजो ज़ाती त मामिलो कोन्हे जो मां हिते अचां, मां वञणु छॾे ॾिनो। पर मोरे जा माण्हू उस्ताद शायदि आहिनि, माण्हुनि खे चढ़ियूं उस्ताद शायदि आहिनि त गवर्नमेंट बॉइज़ हाई स्कूल में छितियूं जेके ख़राबु थियूं हुयूं उहे सभु रिप्लेस मूं करायूं। उस्ताद शायदि आहिनि त जेको आहे ॿिन्ही स्कूलनि जा जेके उस्ताद आहिनि सभिनी ॾिठो त मां ईंदो हुउसि तक़रीबन हर हफ़्ते तेल साड़े रुॻो अची ॾिसणु ईंदो हुउसि। सो बहरहाल ॾिसो, मां तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, मूं इन लाइ कोन कयो त मूंखे को वोट वठिणो हो, पर जिन खे वोट वठिणो आहे उहो त ज़रूरु कूड़ बि ॻाल्हाईंदा ऐं हर धंधो कंदा। ज़र्फ़ जी ॻाल्हि इहा आहे त उन्हनि खे चवणु खपे त दादा शाबाश उनजो कयो आहे पंहिंजे लाइ। तव्हां गर्ल्स हाई स्कूल वारनि खां पुछो, गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल वारनि खां, त उते छोकिरनि लाइ टॉयलेट्स कोन हुया। उहे टॉयलेट्स हिकिड़े हफ़्ते में मूं फंक्शनल कराए ॾिना, छोकिरियुनि जा टॉयलेट्स, स्टूडेंट्स जा टॉयलेट्स। उहे स्टूडेंट्स जूं टॉयलेट्स हिकिड़ो टॉयलेट हो टीचर्स जो, उते स्टाफ जे टॉयलेट्स में वेंदियूं नौजवान छोकिरियूं हूंदियूं आहिनि हाई स्कूल जूं। सो उन ॻाल्हि खे तव्हां छॾे ॾियो। उनखां पोइ इहो मूंखे रुॻो डपु पियो आहे त मां इक़बाल यूनिवर्सिटी में पंहिंजी कनि, जेका ज़मीन मूं ॾिनी ऐं बिल्डिंग बि ठही, जेको इहो कैंपस ठही आहे। हाणे उते ॿियो कंपनी नाम स्कूल जेको 5-6 साल अॻु में मूं कंडियारे मां वरी वञी केरु पतो करे कंडियारे मां हेॾे खणायोसि मोरे में, उन ई करे जो कंडियारे में हुननि खे ज़मीन कान पई मिले, त मूं चयो ज़मीन मां थो ॾियांव तव्हांखे, त मूं 2 एकड़ ज़मीन उन्हनि खे ॾिनी आहे, उहो इनशा ताला उहो ठहंदो। ऐं इहो वरी पोइ इहे सारे चमचा माण्हू जेके आहिनि, जेके जिन माण्हुनि खे धंधो ई कोन्हे, हिननि माण्हुनि खे न को मरणो आहे न को छा, कूड़ ॻाल्हाए चवंदा त इहो बि ज़िया लंजार रहंदो आहे। सो ज़िया लंजार हुजे या को ॿियो हुजे, ॻाल्हि आहे त मूं मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो ज़मीर आहे, मूं उनखे मुतमइन करण जे लाइ सभु कुझु कयो। मुंहिंजो को सियासी अज़ाम हुजनि आहे, न को मूंखे अची वोट वठिणो आहे मोरे में, इन मूंखे धिका खाइणा आहिनि अची हिते, न वरी मोरे जे माण्हुनि खे लुटणो फुरणो आहे, इहे सभु उन्हनि खे बुछड़ो ख्वार करिणो आहे, मोचड़ा हणी पंहिंजी पार्टीअ में आणणो आहे, इहो कमु मूंखे आहे कोन करिणो। त इन करे सभु ज़िंदाबाद।